ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कुनरी में 11वीं जमात जा इम्तिहान जारी आहिनि। गर्मी सबब 5 शागिर्द बेहोश थी विया। काज़ी सुल्तान हायर सेकेंडरी में 3 ऐं फज़ल उमर स्कूल में 2 शागिर्द गर्मी सबब बेहोश थी विया। बेहोश थियल शागिर्दनि में राजेश भील, इलाही, अब्दुल बासित, गेनू भील ऐं शहाबुद्दीन शामिल आहिनि। इंतिज़ामिया पारां स्कूलनि में एम्बुलेंस सूधो के बि सहूलतूं फराहम न कयूं वियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कुनरी में 11वीं जमात जा इम्तिहान जारी आहिनि, जॾहिं त गर्मी सबब 5 शागिर्द बेहोश थी विया। काज़ी सुल्तान हायर सेकेंडरी में 3 ऐं फज़ल उमर स्कूल में 2 शागिर्द गर्मी सबब बेहोश थी विया। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं कुनरी मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर जावेद कादरी खां। जी जावेद, छा सूरतहाल आहे, आगाह कजो। जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो कि कुनरी में 11वीं जा इम्तिहान जारी आहिनि। गर्मी सबब 5 शागिर्द बेहोश थी विया आहिनि। शहर जे गवर्नमेंट काज़ी सुल्तान हायर सेकेंडरी में 3, जॾहिं त फज़ल उमर सेकेंडरी स्कूल में 2 शागिर्द गर्मी सबब बेहोश थी विया। ॿियो शागिर्दनि में राजेश भील, इलाही, अब्दुल बासित, शहाबुद्दीन ऐं ॿिया शामिल आहिनि। इंतिज़ामिया पारां स्कूल में 11-22 एम्बुलेंस जूं सहूलियतूं फराहम करण जी दावा ते धूड़ विझी छॾी आहे, पर इंतिज़ामिया पारां कयल 11-22 एम्बुलेंस में गुम थियल अस्पताल एम्बुलेंस में का बि सहूलियत न आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी जावेद अपडेट करण लाइ।